Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हैदराबाद में कम कन था नैब पारां सिंध सरकार का अनोखो जवाब तलब। नैब इख्तियारन सर्विसेज एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जी इख्तियारन के खत लिखी हैदराबाद और कराची में मुक़रर 1 खां 22 ग्रेड के मुलाजमन जा तफ़सील घुरी वरता। सिंध सरकार वरी नैब के लेटर की रोशनी में समूरन खातन का हैदराबाद और कराची में मुक़रर बहराड़िन जो डोमिसाइल रखंदड़ कामोरन की डेटा घुराए वरती। वफाकी सलाहकार शहजाद अकबर बहराड़ी जो डोमिसाइल रखंदड़ मुलाजमन की हैदराबाद और कराची में मुक़ररन वारे मामले ते एतराज़ पारिया हुआ। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त नैब जो जेको दायराकार आहे उन में अहिड़े क़िस्म जूं इंक्वायरीज़ करणु उन वटि को अख़्तियार ई कोन्हे। जेकॾहिं शिकारपुर जो माण्हू कम्पीट करे लाहौर में नौकिरी करे सघे थो, ख़ैबर पख्तूनख्वा जा लखनि जी तइदाद में माण्हू कराची में नौकिरी करे रहिया आहिनि, इंक्लूडिंग गवर्नमेंट जॉब्स में नौकिरी करे रहिया आहिनि। सिंध जे SRB में जेको सिंध रेवेन्यू बोर्ड आहे उन जो जेको अपील जो कमिश्नर आहे उहो गुजरात जो आहे। सिंध हुकूमत जॾहिं पाण सेनेटर पंजाब जा सिंध मां मुक़ररु कराईंदी त इहे अहिड़े क़िस्म जा हमला त थींदा न। ग़लति हिननि जो नोटिस आहे जेको अदालतुनि में वेंदो त अदालत बिल्कुलु हिन ते कावड़ जो इज़हार बि कंदी ऐं हिनखे सेटिसाइड बि करे छॾींदी। ऐं सिंध गवर्नमेंट खे सोचणु खपे सेल्फ जेको आहे उहो गैर क़ानूनी आहे ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट पाबंद आहे हिन मामले ते। नैब सां जेको आहे उहो ताउन करे उनखे प्रोविंशियल गवर्नमेंट खे रिफ्यूज़ करणु घुरिजे। दफ़ा तव्हां कहिड़े क़िस्म जी आहे इंक्वायरी कई आहे, तव्हांजी मैंडेट ई कोन्हे को, तव्हां हर कोन था जेको आहे माण्हुनि खे परेशान कयो। आइन और कानून में वफाकी हुकूमत और नैब के इहो इख्तियार ही नाहे त सूबाई हुकूमत के बिल्डोज करे फैसलो कंदा सरकारी ऑफिसर। कानूनी माहिरन नैब जी सिंध सरकार का कराची हैदराबाद में बहराड़ी के मुलाजमन जा तफ़सील तलब करण वारो अमल आइन के उबतड़ करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट के सीनियर वकील निसार भंभरो, शुहाब ओस्तो, शाहिद सुमरो और ॿियनि कानूनी माहिरन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वफाकी हुकूमत नैब के सूबाई मामलन में मुदाख़लत की दरख़्वास्त नथी ॾेई सघे। जेकॾहिं सूबाई हुकूमत नैब के नोटिस ते सरेंडर करे छॾियो आहे त इहो सिंध वासियुनि सां ज़ुल्म आहे। पाकिस्तान जो आइन और कानून सूबाई ख़ुदमुख्तियारी की भंजकड़ी की इजाज़त नथो ॾिए। जिन ॻाल्हियुनि ते वफ़ाक़ खे मुदाख़लत करणु खपे उन्हनि ते ख़ामोश आहिनि, जिन में हुननि जो दायरेकार कोन्हे उन में मुदाख़लत था कनि। सिंध जो माण्हू जैकबाबाद जो शिकारपुर वञी कमु करे, शिकारपुर जो कराची अचे, कराची जो ठटे वञे, उन में वफ़ाक़ जो वञे छा, नैब जो छा वञे। नैब सूबाई ख़ुदमुख्तियारी में न, सिंध जे 1000 सालनि जे माण्हुनि जे क़ौमी मिल्कियतुनि ऐं वारसीअ खे चैलेंज करण जी कोशिशि थी करे। नैब खे इहो इख्तियार ई कोन्हे तो पुछे। नैब करे पुछो आहे त फैसलाबाद वारो लाहौर छो थो वञे, नैब करे पुछो आहे त मर्दान वारो पेशावर में नौकिरी छो थो करे, नैब पुछो आहे त ज़ोब वारो या ग्वादर वारो कोयटा कीअं वियो, पशीन वारो कीअं वियो। नैब जो सूबाई ख़ुदमुख्तियारी में वञे छा जो मुदाख़लत पियो करे। क़ौमी एहतसाब ब्यूरो सिंध के हज़ारे सालन की तारीख़ के चैलेंज पियो करे। आइन और कानून सूबाई मामलन में मुदाख़लत की इजाज़त ही नथा ॾियनि। क़ौमी अवामी तहरीक के सदर अयाज़ लतीफ़ अली जो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वफ़ाकी हुकूमत के जंहिं शइ ते नोटिस वठणु घुरिजे उन ते ख़ामोश आहे ऐं जिते मुदाख़लत की गुंजाइश नाहे उते मुदाख़लत पई करे। लाहौर एयरपोर्ट ते नून लीग के सदर शहबाज शरीफ के परॾे वञण खां रोकियो वियो। इमिग्रेशन इख्तियारन मूजिब सिस्टम में अञा ताईं संदसि नालो ब्लैक लिस्ट में आहे। शहबाज शरीफ एयरपोर्ट इख्तियारन के अदालती हुकुमनामो में ॾेखारियो। 1.5 कलाक इंतज़ार करण बाद वापस घर हलियो वियो। शहबाज शरीफ के परॾेही उड़ान ज़रिए कतर ऐं पोइ लंडन वञणो हो। नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त जाली हुकूमत अदालती फ़ैसिले की भंजकड़ी कई। शहबाज शरीफ के एयरपोर्ट ते रोकण मां साबित थियो त सिलेक्टेड केतिरा ॾिनल आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल पंहिंजे ट्वीट बयान में मरियम नवाज़ चयो त अदालती फ़ैसिले की भंजकड़ी करे शहबाज शरीफ के परॾे वञण खां रोकियो वियो।
हुकूमती हरबनि मां साबित थियो त जाली सरकार शहबाज शरीफ़ खां केतिरी ॾिनल आहे।